हिकिड़े मुल्क जो बादशाह ॿिए कंहिं मुल्क जे बादशाह वटि घुमण वियो। हिकिड़ो बादशाह ऐं संदसि ॿ सिपाही गॾु हुजनि। हाणे उतां घुमी फिरी ऐं वापसी पंहिंजी बादशाही ॾांहुं बादशाह उहो मोटियो। हाणे गॾु ॿ सिपाही बि हुजनि। हाणे ईंदे ईंदे हिकिड़े झंग मज़ा उन्हनि जो गुज़र थियो। अची इन्हनि खे राति जो टाइम थी वियो। सो बादशाह चवणु लॻो पंहिंजे सिपाहियुनि खे त हाणे काफ़ी पंधु वग़ैरह करे आया आहियूं, अची राति वारो टाइम थी वियो, ऐं हाणे थकी पियो आहियां। छो न कुझु घड़ी खनि हिन वण जे हेठि वेही ऐं आराम कजे। त हाणे बादशाह ऐं उहो सिपाही उते उन वण जे हेठि ॿई चारई ॼणा जेको असो इहो ॿ सिपाही हुजनि, हिकिड़ो बादशाह हुजे, माना टई ॼणा उन वण जे हेठि सुम्ही रहिया। त कुदरत सां उन्हनि खे कुझु अघोर निंड अची वई। ऐं जेॾीमहिल बादशाह कलाक ॿिनि खां पोइ निंड करे उथी ॾिसे त बादशाह जे मथे ते ताज न हुजे। बादशाह परेशान थी वियो ऐं चवणु लॻो त मुंहिंजो ताज किॾां वियो। बादशाह सिपाहियुनि खे उथारियो ऐं चवणु लॻो त मुंहिंजो ताज ॻोल्हियो किॾां वियो आहे। हाणे उहो सिपाही ऐं बादशाह हिते हुते उन झर झंग में अची ताज ॻोल्हण लॻा। बादशाह जो ताज हिननि खे हथु न आयो। हाणे बादशाह वेतर परेशान थी वियो ऐं चवणु लॻो त मुंहिंजो ताज किॾां वियो, केरु खणी वियो इन झंग में, आख़िर वियो त आख़िर वियो किॾां। हाणे हेॾां होॾां ॻोल्हण लॻा, काफ़ी अची टाइम थी वियो, पर उहो ताज बादशाह वारो बादशाह खे न मिलियो। हाणे बादशाह चवणु लॻो दिली दिलि में त हाणे माण्हू मूं ते खिलंदा, चवंदा बादशाह अहिड़ो कहिड़ो जो बादशाह जे मथे जो ताज बि वियो हलियो, ऐं बादशाह सुभाणे असांखे कीअं संभालींदो, असांजे राज खे कीअं संभालींदो। बादशाह खे अची इहो खुटको थियो। हाणे बादशाह करे छा करे, उन झंग में उहो ताज त बादशाह खे न मिलियो। हाणे बादशाह सिपाहियुनि खे चवणु लॻो त अवी इहा ॻाल्हि कंहिंसां न कजो, हलूं था महल में त को बादशाह जो ताज विञाइजी वियो आहे, ग़ाइबु थी वियो आहे, इहा ॻाल्हि कंहिंसां न कजो। बादशाह सिपाहियुनि खे चवणु लॻो त सिपाही चवणु लॻा बादशाह खे त बादशाह सलामत, जेको तव्हांजो हुकुम, जीअं तव्हां चयो आहे असीं ईअं ई कंदासीं। हाणे राति जो टाइम हुजे, बादशाह हणंदे कुटंदे जहिड़ी फजूर वारे टाइम ते अची पंहिंजी बादशाही में पुॻो। ऐं पोइ बादशाह पंहिंजे कमरे मां निकिरी ईंदा। जॾहिं सुबुह जो दरबार में अची माण्हू वज़ीर वग़ैरह सभु गॾु थिया, ऐं बादशाह जो पुटु हिकिड़ो शहज़ादो हुजे, उहो बि अची उन दरबार में गॾु थियो ऐं इंतज़ारु करणु लॻा बादशाह जो। ऐं शहज़ादो बि इंतज़ारु करणु लॻो संदसि पीउ जो, पर बादशाह न आयो। त सभु सोचणु लॻा ऐं चवणु लॻा त बादशाह छो कोन आयो, ख़बर न आहे कहिड़ी ॻाल्हि आहे। हाणे होॾां बादशाह पंहिंजो पाण खे कमरे में बंदि करे छॾियो, छो जो बादशाह जे मथे जो ताज न हुजे। बादशाह सोचणु लॻो त वेंदसि ईअं दरबार में त मुंहिंजे मथे ते ताज कोन्हे, सभु पुछा कंदा ऐं इन ॻाल्हि ते माण्हू छा सोचींदा। तंहिंजे करे बादशाह पंहिंजो पाण खे उन कमरे में बंदि करे छॾियो। त हाणे अची संदसि पुटु शहज़ादे खे खुटको थियो ऐं चवणु लॻो त मुंहिंजो पीउ बादशाह दरबार में न आयो आहे, वञी ॾिसां त सही। हाणे शहज़ादो आयो उन बादशाह जे कमरे ते त ॾिसे त दर ॾिनो पियो हुजे, ऐं अची घोड़ा सॾु करणु लॻो त पंहिंजे पीउ बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत, यानी पंहिंजे पीउ खे चवणु लॻो त बाबा तव्हांखे छा थियो आहे, तव्हां ॿाहिरि निकिरो ई कोन था, छा मसइलो आहे। त हिते बादशाह चवणु लॻो त न पुटु, मूंखे कुझु बि कोन थियो आहे, तव्हां वञो, ऐं थोरी देरि खां पोइ अची वेंदा त मुंहिंजी तबियत सही न आहे। एतिरी ॻाल्हि जो शहज़ादे ॿुधी, शहज़ादे खे सुख न अचे, ज़िद करणु लॻो, चवणु लॻो त दरवाज़ो खोलियो। नेठि बादशाह पंहिंजे पुट जे चवण ते काफ़ी ज़िद करण ते जेको आहे सो बादशाह दरवाज़ो खोलियो। बादशाह दरवाज़ो जॾहिं खोलियो त शहज़ादो ॾिसे त मथे ते ताज न हुजे बादशाह जे। त शहज़ादो पुछा करणु लॻो पंहिंजे पीउ बादशाह खां त तव्हांजे मथे ते ताज न आहे, ख़ैरु त आहे। त हिते बादशाह सॼी हक़ीक़त करे पंहिंजे पुटु शहज़ादे खे ॿुधाई ऐं चवणु लॻो त हीउ मसइलो आहे, तंहिंजे करे मूं पंहिंजो पाण खे कमरे में बंदि करे छॾियो आहे। ॿी का ॻाल्हि कोन्हे, जे अगरि अचां थो दरबार में त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ताज आहे मुंहिंजो मथे ते न लहण वारो, ऐं ताज हूंदो आहे, ऐं बादशाह आहियां। सुभाणे माण्हू छा सोचंदा त बादशाह जो ताज खॼी वियो। हाणे हिते शहज़ादो अहद कयो, चवणु लॻो पंहिंजे पीउ बादशाह खे तूं परेशान न थी, ऐं उन झंग में वेंदसि ऐं इहो ताज तुंहिंजो ॻोल्हे ऐं तोखे आणे ॾींदुसि। त बादशाह चवणु लॻो पंहिंजे पुट खे, जे अगरि ईअं कंदे त पोइ अहिड़ी ॿी का भली ॻाल्हि आहे ई कोन। हाणे ख़ैरनि जो शहज़ादो बि को उन ॾींहुं निकितो ताज जी तलाश में, चवणु लॻो त ताज ॻोल्हे ईंदसि। हाणे चढ़ियो घोड़े ते, आयो उन झंग में, हिते हुते ॻोल्हणु लॻो, पर ताज न मिलियो। हाणे हलंदे काफ़ी परे निकिरी आयो, हिकिड़े झंग में अची पहुतो। अची उन शहज़ादे खे राति वारो टाइम मुंहुं धारो थियण वारो हुजे
त हाणे शहज़ादो चवणु लॻो त अॼु राति हिन झंग में गुज़ारियां थो ऐं सुभाणे वरी हितां निकिरंदसि। हाणे अची उन झंग में उन वण जे हेठां वेहण लॻो। त हाणे हिते शहज़ादो चवणु लॻो त मूंखे उञ बि ॾाढी लॻी आहे, बुख थो में मरां थो, हिते आहे का शइ कोन, हाणे पाणी जी हेॾां होॾां तलाश करियां मन पाणी मिली वञे। त हाणे शहज़ादो हेॾां होॾां ॻोल्हणु लॻो त शहज़ादीअ जी नज़र हिकिड़े खूह ते पहुची वई ऐं चवणु लॻो त हिन झंग में हिकिड़ो खूह आहे, हिन मां पाणी भरे पियां। हाणे शहज़ादो सिधो आयो उन खूह जे वेझो पुॻो त उन खूह मज़ा माई जूं रणूं थियणु लॻियूं। त शहज़ादो यकदमि हैरान थी वियो ऐं चवणु लॻो त हिन खूह मज़ा कंहिं माई, कंहिं औरत, कंहिं छोकिरी जो आवाज़ु अचे पियो, ख़बर न आहे छा आहे। हाणे त शहज़ादो चवणु लॻो उन खूह खे, उन खूह मज़ा जेको आवाज़ु पियो आयो, चवणु लॻो त केरु आहे, छा आहे इन खूह में। त हिते छोकिरी उहा माई ॻाल्हाइणु लॻी ऐं चवणु लॻी त आउं फलाणे हंधि जी शहज़ादी आहियां ऐं मूंखे हिते कंहिं क़ैद करे छॾियो आहे। शहज़ादे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी ऐं परेशान थी वियो ऐं चवणु लॻो त तोखे कंहिं क़ैद कयो आहे, मूंखे पंहिंजी हक़ीक़त ॿुधा, पंहिंजे बारे में ॿुधा। त शहज़ादी चवणु लॻी त हिकु ॾींहुं आउं लिकी छिपी पंहिंजे महल मज़ा आई हुअसि हिन झंग में, ऐं इन झंग में मूं वटि हिकु बांसुरी हुई जेका मुंहिंजी माउ जी निशानी हुई, तमामु सुठी ऐं भली सुर वारी साज़ वारी बांसुरी हुई। आउं लॻसि वॼाइणु ऐं हुनजो आवाज़ु तमामु ज़बरदस्तु ऐं प्यारो हो। त हिते हिकिड़ी परी आई जेका तमामु ख़तरनाक परी हुई। उहा परी आई, उनजो उहो सुर साज़ बांसुरी जो ॿुधो त उहा आई उन सुर साज़ ते ऐं मूंखे चवणु लॻी त इहा बांसुरी मूंखे ॾे, ऐं मूं इनकार कयो, हुनखे बांसुरी न ॾिनी। त उन ते हुन मूंखां उहा बांसुरी मुंहिंजी फुरे वरिती ऐं मूंखे हिन खूह में क़ैद करे छॾियो आहे। हाणे आउं काफ़ी टाइम खां, काफ़ी वक़्त खां हिन खूह में क़ैद आहियां। हाणे ते शहज़ादे उन शहज़ादी जी ॻाल्हि ॿुधी ऐं चवणु लॻो त पोइ भला तोखे इन खूह मज़ा कीअं आज़ादु कराइजे। त हाणे हिते उहा शहज़ादी चवणु लॻी उन शहज़ादे खे त हाणे अॻियां निकर वञी ॻोल्ह इन परी खे, या परी मिली वञे त इन जे वसीले, इन जे ज़रिए आज़ादु थींदसि, बाक़ी ॿियो मुश्किल आहे। हाणे शहज़ादो वेतर वीचारो परेशान थी वियो। हिकु त पंहिंजे पीउ बादशाह जो ताज ॻोल्हण जे लाइ आयो, मथां वरी इहा ॿी मुसीबत। शहज़ादी खे चवणु लॻो त हाणे तूं परेशान न थी, त आउं तोखे तमामु जल्द इन खूह मज़ा आज़ादु कराईंदसि। हाणे खैरनि जो शहज़ादो उतां उन राति जे पहर में अची निकितो। हणंदे हणंदे नेठि अची सुबुह थियो। उन झंग मंझि अञा हुजे, झंग तमामु वॾा हूंदा हुआ, ॿेला हूंदा हुआ। शहज़ादो अची सुबुह वारे टाइम हिकु वरी ॿिए झंग में दाख़िल अची थियो। हाणे हणंदे हणंदे अची ॾींहं वारो टाइम थियो ऐं चवणु लॻो त हाणे बुख बि मूंखे जाम लॻी आहे, वञी ॻोल्हियां को अहिड़ो मेवातनि ऐं फ्रूटनि जो को वण वग़ैरह मिली वञे त कुझु पटे खायां, मूंखे बुख जाम लॻी आहे। हाणे शहज़ादो लॻो उन फ्रूट, उन मेवनि जे वण खे ॻोल्हणु। त शहज़ादे जी नज़र हिकु वण ते पहुची वई जंहिंमें तमामु जाम मेवा हुजनि। हाणे शहज़ादो चवणु लॻो त इहो मेवनि जो वणु आहे, वञी इन वण मज़ा मेवा पटे खायां त कुझु मुंहिंजी बुख हल्की थिए। हाणे शहज़ादो आयो उन वण वटि, मेवा पटणु लॻो त उन वण मज़ा आवाज़ु अचणु लॻो कंहिं छोकिरी जो। शहज़ादो हैरान थी वियो ऐं चवणु लॻो त हिन वण मज़ा छोकिरी जो आवाज़ु अचे पियो ऐं छोकिरी त ॾिसिजे कोन थी। त एतिरे टाइम में छोकिरी चयो त आउं हिन वण मथे वेठी आहियां, ही मेवा मुंहिंजा आहिनि, ही मेवा न खाइजां। हाणे उहा छोकिरी त न हुजे, पर उहा हुजे भोलड़ी, छोकिरी जी रूप में हुजे भोलड़ी। हाणे उहा हेठि लही आई, शहज़ादे खे चवणु लॻी त मुंहिंजा मेवा न खाइजां। शहज़ादो इहा ॻाल्हि ॿुधी हैरान थी वियो ऐं चवणु लॻो त भोलड़ी खे तूं ॻाल्हाए थी ऐं छोकिरी जे आवाज़ में मूंखे ॻाल्हि सम्झ में न तुंहिंजी आई। त हाणे हिते उहा भोलड़ी उन शहज़ादे खे चवणु लॻी त बसि इहा ॻाल्हि न पुछ, मूंसां कंहिं कयो, बसि जेको थी वियो सो मूंसां थी वियो। त शहज़ादो चवणु लॻो उन भोलड़ी छोकिरी खे त मूंखे तुंहिंजी हक़ीक़त ॿुधा, हुजे भोलड़ी। त हाणे हिते भोलड़ी चवणु लॻी त हिकु ॾींहुं हिन वण जे हेठि, हिन मेवनि वारे वण जे हेठि आउं ऐं मुंहिंजो मुड़ुसु ॿई आया हुआसीं घुमण जे लाइ, ऐं असां वटि हिकु मेवो हो जेको हर ख़्वाहिश पूरी कंदो हो, जेको कुझु हुनखे चवंदो हुअईं त उहो पूरो कंदो हो। त असां ॿिन्हिनि इहा मश्करी पे हिते कई, आउं बि हुअसि, मुंहिंजो मुड़ुसु बि हो, ऐं मुंहिंजे मुड़ुस जे हथ में उहो मेवो बि हो।
ऐं उहो मेवो खणी असां हिक ॿिए खे ज़र कांव पे कयो, ज़र झिरकी पे कयो, ज़र को न को पखी कयो पे। त एतिरे टाइम में उहो मेवो मुंहिंजे मुड़ुस खयो ऐं मूंखे भोलड़ी कयो। त एतिरे टाइम में हिकु परी अची वई जेका तमामु ख़तरनाक हुजे। उन परी जो इहो नज़ारो ॾिठो सो उहा असां वटि आई ऐं असां खां उहो मेवो खसे वरितो ऐं चवणु लॻी त हीउ मेवो अव्हां जी धरती जे लाइ न आहे, हीउ त पाकिस्तान जे लाइ आहे, हिन खे आउं खणियो थी वञा। ऐं उहो मेवो उहा परी असां खां खसे ऐं खणी वई, जेको ख़्वाहिश पूरी कंदो हुओ। ऐं उन मेवे में जेको मुंहिंजे मुड़ुस मूंखे भोलड़ी कयो सो यको आउं भोलड़ी थी वियसि। ऐं पोइ उहा परी त हली वई उहो मेवो खणी। ऐं पोइ मुंहिंजो मुड़ुस मूंखे चवणु लॻो त मूंखां ग़लती थी वई, मूं तोखे भोलड़ी करे छॾियो ऐं आउं हाणे वञा थो उन परी जे पोयां इहो मेवो हुन खां खसे खणी ऐं तोखे वरी पंहिंजे असुली रूप में आणियां थो। ऐं जीअं उहो मुंहिंजो मुड़ुस वियो आहे, अञा ताईं न वरियो आहे, ऐं अञा ताईं इहा भोलड़ी जो भोलड़ी थियो वेठी आहियां। हाणे ॾाढी परेशान आहियां। हिते जेको बि ईंदो आहे उनखे इहा हक़ीक़त करे ॿुधाईंदी आहियां, मन को मुंहिंजी मदद करे, पर हाणे अहिड़ो को बि कोन्हे जो मुंहिंजी मदद करे। त हिते शहज़ादो ॾुख में भरिजी वियो। शहज़ादो चवणु लॻो उन भोलड़ी खे त तूं परेशान न थी, आउं वञा थो उन परी जे तलाश में ऐं उनखां इहो मेवो खसे ईंदसि ऐं तुंहिंजे मुड़ुस खे बि ॻोल्हे ईंदसि ऐं तोखे तमामु जल्द तुंहिंजे असुली रूप में आणे छॾींदसि। भोलड़ी उन शहज़ादे जा थोरा मञा ऐं उन वण मञा काफ़ी सारा मेवा पटे उन शहज़ादे खे ॾिना ऐं शहज़ादे उहे मेवा वग़ैरह खाधा। हाणे शहज़ादे जा वेतर तमामु परेशानी वरी वधी वई। हिकु त पंहिंजे पीउ बादशाह जो ताज ॻोल्हण जे लाइ आयो ऐं ॿियो त वरी शहज़ादी खूह में क़ैद हुजे ऐं टियों मथां वरी छोकिरी भोलड़ी थी पई हुजे। त हाणे खैरनि जो उन भोलड़ी सां वचन वाइदा करे उहो शहज़ादो उतां निकितो। हलंदे फिरंदे हिकिड़े अहिड़ी जॻह ते आयो, अहिड़ी झंग में आयो, अची हिन खे राति वारो टाइम थियो। हाणे जॾहिं राति वारो टाइम थियो त उन झंग में हिकिड़ी झोपड़ी हुजे, हिकिड़ी भूंगी ठही पई हुजे, हिकिड़ी कोठी चइजे उहा ठही पई हुजे। शहज़ादे जी नज़र उन कोठी उन झोपड़ी ते पइजी वई। त हाणे शहज़ादो चवणु लॻो अॼो की राति इन झोपड़ी इन कोठी में वञी रहां, बुख बि ॾाढी लॻी आहे, ॾिसां इन में केरु न केरु हुजे त मूंखे को खाधो वग़ैरह त खाराए। हाणे शहज़ादो आयो उन झोपड़ी वटि, उन भूंगी वटि अची दर खड़काइणु लॻो। त एतिरे टाइम में उहो दर खोलियो, हिकिड़े तमामु पीरसन पोड़ी हुजे जेका माई, उन दर खोलियो ऐं चवणु लॻी उन शहज़ादे खे त अबा केरु आहीं ऐं कहिड़ो कमु आहे। त हिते शहज़ादो चवणु लॻो उन पोड़ी खे त आउं फलाणे हंधि जो बादशाह आहियां ऐं सॼी हक़ीक़त करे उन पोड़ी खे ॿुधाई। त पोड़ी बि तमामु रहमदिल हुई। पोड़ी चवणु लॻी त हाणे तूं आयो आहीं त भले आयो आहीं, तोखे मानी टुकर वग़ैरह त आउं खारायां थी, पर हिकिड़ो मसइलो आहे। त शहज़ादो चवणु लॻो त कहिड़ो मसइलो आहे, ख़ैरु त आहे तोसां। त पोड़ी चवणु लॻी त मुंहिंजी धीउ आहे ॾाइण, सा हींअर वेल आहे ऐं थोरी देरि में ईंदी, मतां तोखे खाई वञे, तोखे मारे छॾे, सो तूं जल्दी अचु, तोखे खाधो वग़ैरह ॾियां थी, तूं खा ऐं पोइ तूं हितां हलियो वञु। त हिते शहज़ादो चवणु लॻो उन पोड़ी खे त आउं केॾां वञा, राति जो टाइम आहे, अॼो की राति तो वटि रहंदसि ऐं मूंखे उमेदु आहे त तूं मूंखे माराईंदे कोन, तूं मूंखे बचाईंदे पंहिंजी धीउ ॾाइण खां। त पोड़ी चवणु लॻी उन शहज़ादे खे त भले ठीकु आहे। त पोड़ी उन शहज़ादे खे मानी वग़ैरह ॾिनी ऐं चवणु लॻी त फलाणे कमरे जी कुंड में हलियो वञु ऐं उते लिकी वेही रह। त हाणे एतिरी देरि में पोड़ी उन शहज़ादे खे मानी वग़ैरह खाराए ऐं लिकाए छॾियो। त एतिरी देरि में उहा ॾाइण पोड़ी जी धीउ उहा बि अची पुॻी। हाणे उहा ॾाइण चवणु लॻी पंहिंजी माउ पोड़ी खे त को खाधो वग़ैरह हुजे त खणी आ ऐं खायां। त पोड़ी उनखे खाधो वग़ैरह जेको आहे उन ॾाइण खे आणे ॾिनो। ॾाइण तमामु लज़ीज़ खाधा उहे खाधा ऐं ॾाइण चवणु लॻी उन पोड़ी खे त अॼु मुंहिंजे लाइ तो तमामु सुठा ऐं लज़ीज़ खाधा ठाहिया आहिनि, छा मसइलो आहे। त पोड़ी चवणु लॻी त का ॻाल्हि न आहे, तूं मुंहिंजी धीउ आहीं, तोसां कॾहिं मूं को हिसाबु कयो आहे। त हिते उहा ॾाइण धीउ पंहिंजी माउ पोड़ी खे चवणु लॻी त तो मूंखे सुठा खाधा खाराया आहिनि, अॼु जेको घुर तोखे आउं ॾियां। त हिते उहा पोड़ी चवणु लॻी पंहिंजी धीउ खे त भले ठीकु आहे, अर्ज़ु मुंहिंजो इहो आहे। उन ॾाइण खे धीउ खे उहा पोड़ी चवणु लॻी त अर्ज़ु मुंहिंजो इहो आहे त हिकिड़ो शहज़ादो आहे, हुन सां हीउ मसइलो आहे, उनजी तोखे मदद करणी आहे ऐं हुनखे तूं को नुक़सानु न पहुचाइजांइ।
त हाणे उहा ॾाइण चवणु लॻी, धीउ उन पोड़ी खे चवणु लॻी त अम्मा तूं परेशान न थी, तूं मुंहिंजी माउ आहीं, तो जेको कुझु चयो आहे उहो आउं करण जे लाइ तयारु आहियां। ऐं इन शहज़ादे खे घुराए, इन जो हर कमु आउं हर हुकम मञींदसि ऐं हर कमु कंदसि। त हाणे हिते उहा पोड़ी उन कुंड मञा उन शहज़ादे खे घुरायो ऐं ॾाइण बि ॾिठो उन शहज़ादे खे। हाणे ॾाइण चवणु लॻी उन शहज़ादे खे त कहिड़ो कमु तुंहिंजो आहे, मूंखे ॿुधाए छा करिणो आहे मूंखे। त हाणे उहा शहज़ादे बि सॼी हक़ीक़त करे उन ॾाइण खे ॿुधाई, जेका उन पोड़ी जी धीउ हुजे। त हाणे ॾाइण चवणु लॻी उन शहज़ादे खे त जंहिं ताज जी तलाश में तूं आयो आहीं, उहो ताज उन परी वटि आहे ऐं उहा बांसुरी उहा बि उन परी वटि आहे जेका उन शहज़ादी खे क़ैद कयो आहे। ऐं जंहिंखे उन छोकिरी खे भोली कयो आहे, उहो जेको जादुई मेवो आहे उहो बि उन परी वटि आहे। पर हाणे परी परिस्तान में रहे थी ऐं उते तोखे वञिणो पवंदो। त हाणे उहो शहज़ादो चवणु लॻो उन ॾाइण खे त भला उते आउं कीअं पुॼंदसि ऐं उते आउं कीअं वञा। त हाणे ॾाइण चवणु लॻी त इहो सॼो मसइलो मुंहिंजो आहे, सॼो कमु तोखे आउं करियो थी ॾियां। हाणे उन शहज़ादे खे उहा ॾाइण चवणु लॻी त उन परी वटि ताज़ा गुल गुलाब जा खणियो हिकिड़ो माली वेंदो आहे, रोज़ु उते वेंदो आहे। परी जेको आहे सो उन खे चयो आहे त जेके बि ताज़ा ताज़ा गुल गुलाब जा या जेके बि थियनि उहो खणी मूं वटि परिस्तान पुॼींदो वञे डेली सुबुह जो। हाणे उहो माली वेंदो आहे, गुल वग़ैरह खणी वेंदो आहे। आउं ईअं थी करियां जो तोखे उहो माली करियो थी छॾियां उन माली जहिड़ो, ऐं तोखे गुल वग़ैरह ॾियां थी ऐं पंहिंजी जादुई ताक़तनि सां तोखे उन परिस्तान में मोकिलियां थी ऐं तूं वञी उन परी खां इहे शयूं सभु खणी अचु। त शहज़ादो चवणु लॻो उन ॾाइण खे त भले ठीकु आहे, तूं एतिरो कुझु मुंहिंजे लाइ करें थी त तुंहिंजियूं महिरबानियूं। हाणे इहे सभु शयूं उन शहज़ादे खे उन ॾाइण करे ॾिनियूं ऐं उन ॾाइण उन शहज़ादे जो रूप मटाए उन माली जो करे छॾियो ऐं गुलनि जी टोकरी बि हुननि खे ॾिनी, शहज़ादे खे ॾिनी ऐं शहज़ादे खे कई पंहिंजे जादुई ताक़त सां रवानो मथे परिस्तान। हाणे उहो शहज़ादो थी वियो माली, गुलनि जी टोकरी खणी सिधो परिस्तान अची पुॻो। हाणे परिस्तान जिथे परी जो घर हुजे उते ॿ रखवाला चौकीदार वेठा हुजनि। उन्हनि चयो इन माली खे त अॼु सवेरे सवेरे गुल खणी आयो आहीं, ख़ैरु त आहे। त हिते माली चवणु लॻो त अॼु मूंखे परी तमामु जल्द घुरायो आहे, तंहिंजे करे आउं खणी आयो आहियां। हाणे उहे चौकीदार उहे रखवाला बि उन्हनि जेको आहे सो उन माली खे उन शहज़ादे खे मटणु ॾिनो। हाणे उहो शहज़ादो माली जे रूप में गुलनि जी टोकरी खणी सिधो आयो उन परी वटि। परी जॾहिं ॾिठो उन माना माली खे गुलनि जी टोकरी सुधो ऐं चवणु लॻी त अॼु सवेरे सवेरे आयो आहीं, ख़ैरु त आहे। त हिते उहो माली चवणु लॻो त मूं कुझु गुल वग़ैरह नवां हया हुआ ऐं जाम थिया आहिनि, मूं सोचियो त वञी परी खे ॾेई अचां, परी शौक़ीन आहे गुलनि जी, तंहिंजे करे खणी तो वटि आयो आहियां। त परी बि को अहिड़ो ध्यानु वग़ैरह न ॾिनो। परी उहे गुल खणंदे ऐं सूंघिया, उन जी ख़ुशबू कई त परी सूंघण सां ई ख़ुशबू करण सां ई उन गुलनि जी अची बेहोश थी पट ते किरी पई। हाणे उन शहज़ादे जी नज़र पई उन जॻह ते जिते उहा बांसुरी, उहो ख़्वाहिश वारो मेवो, जादुई मेवो जेको हर ख़्वाहिश पूरी कंदो हो, उहो बि पियल हुजे ऐं बादशाह जो ताज बि पियल हुजे। ऐं ॾिसे त उन छोकिरी जेका भोली हुई, उन जो मुड़ुसु उहो बि पासे में पथर जो थियो बीठो हुजे। त हिते शहज़ादो ॾिसी हैरान थी वियो ऐं चवणु लॻो त थी सघे थो हीउ जेको पथर जो हमराह थियो पियो आहे, थी सघे उन भोली जे माना उन भोली छोकिरी जो मुड़ुसु हुजे, हिते आयो हुजे हिन परी खां उहो मेवो खणणु, तंहिंजे करे थी सघे थो परी हिन खे पथर जो करे छॾियो हुजे। हाणे उन शहज़ादे छा कयो, उहो मेवो खयो, उहो ताज खयो, उहा बांसुरी खईं। हाणे उहो शहज़ादो चवणु लॻो उन मेवे खे त ए जादुई मेवा, हिन परी खे पथर जो करे छॾ। हाणे उन मेवे जी मदद सां परी थी वई पथर जी ऐं वरी उहो शहज़ादो चवणु लॻो उन मेवे खे, जेको जादुई मेवो हुजे, जेका हर ख़्वाहिश पूरी कंदो हुजे, उनखे चवणु लॻो त जे अगरि हीउ भोली जो मुड़ुसु आहे, उन छोकिरी जो मुड़ुसु आहे जेको पथर जो थियो पियो आहे, जे अगरि उन जो आहे त हिन खे पंहिंजे असली रूप में इंसान करे छॾ। त उहो अचानक उन मेवे जी ताक़तनि सां जेको आहे सो उहो इंसान थी वियो। त हाणे शहज़ादे उन खे ॿाह मां झलियो ऐं उन मेवे जी ताक़त जे ज़रिए चवणु लॻो त मेवा, तूं असांखे उन जॻह ते वठी हल जिते उहा भोलड़ी
जेका छोकिरी उहा भोली थी पई आहे। त हाणे उन मेवे जी मदद सां उहे शहज़ादो अची उते पुॻो। हाणे उन भोली ॾिठो उन शहज़ादे खे ऐं पंहिंजे मुड़ुस खे त ॾाढी ख़ुशि थी। हाणे उन शहज़ादे उन मेवे जी ताक़त सां, उन मेवे जी ख़्वाहिश सां उन छोकिरी खे जेको सो भोली थियल हुई उन भोली मज़ा छोकिरी करे छॾियो, पंहिंजे असली रूप में आणे छॾियो। त हिते उहा छोकिरी ऐं उन जो मुड़ुस उन शहज़ादे जा थोरा मञिया ऐं हिते उहो उन भोली वारो मुड़ुस, हाणे उहा छोकिरी सही थी वई, चवणु लॻो त हीउ मेवे जो हक़दार तूं ऐं हीउ मेवो खणी वञ, हिन जो रखवालो तूं ऐं तुंहिंजा थोरा असीं लाहे नथा सघूं। जे अगरि तूं न हुजी हा त हुन परी वटि आऊं अञा ताईं पथर थियो पियो हुजां हा ऐं मुंहिंजी ज़ाल भोली थियो वेठी हुजे हा। तो असांजी मदद कई आहे, हीउ मेवो आयो तोखे, तूं शहज़ादो आहीं, पंहिंजे राज भाग खे वञी संभाल ऐं हीउ मेवो तोखे कमु ईंदो। त हाणे शहज़ादो उन्हनि खां मोकिलाए उहो मेवो खयो ऐं उहा बांसुरी ऐं पंहिंजे पीउ जो ताज बि खयो हुतां। हाणे उहो शहज़ादो सिधो आयो उन खूह वटि जिथे उहा शहज़ादी क़ैद हुजे। हाणे उन शहज़ादे छा कयो, उन मेवे जी मदद सां उन शहज़ादी खे उन खूह मज़ा आज़ादु करायो। शहज़ादी जॾहिं खूह मज़ा आज़ादु थी ॿाहिरि निकिती तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत ऐं भली हुजे। शहज़ादी उन शहज़ादे जा थोरा मञिया ऐं चवणु लॻी त तूं बहादुर आहीं, जे अगरि तूं न हुजी हा त हिन खूह मज़ा आऊं कॾहिं बि आज़ादु कोन थिया हुआ ऐं इहा परी निभागी मूंखे कॾहिं बि आज़ादु न करे हा। हाणे हिते शहज़ादी चवणु लॻी उन शहज़ादे खे त तूं तमामु बहादुर ऐं कंधार आहीं, आऊं तोसां शादी करणु थी चाहियां, जे तूं मूंसां शादी करीं। त शहज़ादो चवणु लॻो उन शहज़ादी खे त भले ठीकु आहे, मूंखे मंज़ूरु आहे, तूं मूंसां शादी कंदे त आऊं तोसां शादी करण जे लाइ तयारु आहियां। हाणे शहज़ादे उन शहज़ादी खे वरितो ऐं पंहिंजे पीउ जो ताज खयो ऐं उहा बांसुरी ॾिनी उन शहज़ादी खे ऐं मेवो बि गॾु पाण सां खईं। हाणे सिधो आयो पंहिंजे महल में, उहो ताज अची पंहिंजे पीउ बादशाह खे ॾिनी ऐं चवणु लॻो त हीउ ताज तुंहिंजो हिकु परी खणी वई जेका तमामु ख़तरनाक हुई, ॾाढी ॾुखी ऐं ॾिंगी हुई, ऐं जेको बि उन शहज़ादे सां थियो गुज़रियो उहो सॼो पंहिंजे पीउ बादशाह खे करे ॿुधायो। त हाणे बादशाह चवणु लॻो पंहिंजे पुटु शहज़ादे खे त तूं तमामु बहादुर आहीं, हीउ ताज तूं मूंखे ॾीं पियो, पर हाणे हिन ताज जो हक़दार तूं ऐं हीउ ताज तूं पा ऐं बादशाह थी ऐं बादशाही संभाल पंहिंजी। हाणे नेठि उन बादशाह पंहिंजे पुट खे उहो ताज पाराए उहा बादशाही पंहिंजी उन शहज़ादे खे ॾेई छॾी ऐं पोइ उन शहज़ादी सां बि शादी कराए छॾी ऐं पोइ उहो शहज़ादो पंहिंजी बादशाही खे सुठे नमूने सां हलाइणु लॻो। दोस्तो, उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।